जुडे में बिजली जी अणएलानी लोड शेडिंग आवाम जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। एक तरफ़ त 12 खां 16 कलाकनि जी लोड शेडिंग कई वञे थी त ॿिए तरफ़ ओवर हीटिंग ऐं डिडक्शन बिलनि जो सिलसिलो बि जारी आहे, जंहिंखां शहरी सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। छो जो गर्मी जो माहौल है, गर्मी के माहौल में बर्फ़ या कारखाना चक्कियों अटे जी चक्कियों आहिनि, ॿिया जेके बि आलात आहिनि उन्हनि खे उन ई लाइट ते ई अॻियां जेको हल करिणो पवे थो। ऐं उन सां गॾो गॾु अगरि लाइट न आहे त पाणी जो बहिरान जी हींअर वॾा बहिरान जंहिंमें एहतिजाज बि थी चुका आहिनि। में ज़ुल्म करे छॾियो आहे। 6 कलाकनि जी लोड शेडिंग खे 12 कलाक ताईं वधाए छॾियो आहे। सॼी राति माण्हू परेशान मच्छर खाइनि, ऊंधाए चोरियुनि जो बि आज़ार थी वियो आहे। ई सिर्फ़ु लाइट न हुअण जे करे, लाइट हुजे, स्ट्रीट लाइट भरे त घटि में घटि शहर में हर शइ ॾिसण में अचे। जुड्डो में गैर नाले लोड शेडिंग बंद करें, नहीं तो भरपूर एहतजाज किया जाएगा जुड्डो में, और जुड्डो की आवाम को ओवर लीडिंग बिल देते हैं। शहरियुनि जो मुतालबो आहे त जुडे में गैर एलानिया लोड शेडिंग जो दौरानियो घटायो वञे ऐं ओवर हीटिंग डिडक्शन बिलनि जे सिलसिले खे बंदि कयो वञे। कैमरामैन उमर अकरम सां गॾु शाहिद मजीद, सिंध TV न्यूज़, जुडो।